नौशरो फिरोज जे रवासियुनि जे लाइ हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे त नौशरो फिरोज टेलीविज़न नेटवर्क पंहिंजे शहर में ई खुलियो आहे जेको हर मसइला शहरियुनि जा उजागर कंदो ऐं मसाइल जी हल कराइण में भरपूर मदद कंदो त शहरियुनि खे बि खपे त इन्हनि जी परभराई कनि, इन्हनि सां राब्ते में रहनि ऐं इन्हनि जे कमनि सां गॾिजी इन्हनि सां गॾु हलनि।